नाज़रीन, खैरपुर जे शाह लतीफ़ यूनिवर्सिटी में बिज़नेस शोबे पारां खाधे पीते ऐं सकाफ़ती शयुनि जो मेलो लगायो वियो, जंहिंजो इफ़्तिताह यूनिवर्सिटी जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह कयो। इन हवाले सां पेश आहे वकार मंगी जी ही रिपोर्ट। मेला नसीब बन जा, अथई मेला नसीब बन जा, वरी मेला नसीब बन जा, अथई मेला नसीब बन जा। पंहिंजे मन में मच बारे, अच सचल साईं द्वारे, पंहिंजे मन में मच बारे, अच लालण साईं द्वारे, वरी मेला नसीब बन जा। खैरपुर शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में बिज़नेस शोबे पारां खाधे पीते ऐं सकाफ़ती शयुनि जो मेलो लगायो वियो। मेले जो इफ़्तिताह यूनिवर्सिटीअ जे वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह कयो। मेले में खाधे पीते, सकाफ़त, कारोबार, रत जे अतीअ, बैंकिंग समेत मुख़्तलिफ़ स्टॉल लगाया विया। स्टॉलनि जो प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह दौरो करे इत्मीनान जो इज़हार कयो। मेले में शागिर्दनि, शागिर्दान, उस्तादनि वॾे तादाद में शिरकत कई। मेले में लोक गीतनि ते शागिर्दनि झुमरियूं हयूं। उन मौक़े ते वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर परवीन शाह चयो त अहिड़ा मेला लगाइण सां शागिर्दनि ऐं शागिर्दान खे मुस्तक़बिल में कारोबार शऊर आणण में मददगार साबित थियनि था। हुन चयो त तइलीम सां गॾु हिन क़िस्म जा मेला शागिर्दनि जे लाइ मुफ़ीद आहिनि, जॾहिं त यूनिवर्सिटीअ जे बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन शोबे पारां मुनक़िद थींदड़ मेलो तारीफ़ जोॻो आहे। उन मौक़े ते वाइस चांसलर उस्तादनि, शागिर्दनि ऐं शागिर्दाननि मेरान टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त देखा होगा कि किस अच्छे तरीके से उन्होंने अपने स्टॉल्स लगाए हैं और ये चीज़ इंडिकेट करती है कि बच्चों में वो शऊर है, लेकिन गाइडलाइन की ज़रूरत है, जो कि हमारे डिपार्टमेंट की तरफ से उनको प्रॉपरली हम उनको गाइडलाइन दे रहे हैं ताकि प्रैक्टिकल लाइफ में वो ये सब चीज़ें फेस कर सकें। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जो डिपार्टमेंट है उनकी हिकिड़ी मख़सूस सुञाणप आहे। हिन डिपार्टमेंट जे उस्ताद आहिनि, फैकल्टी मेंबर्स आहिनि, उहे शागिर्दनि खे सिर्फ़ु क्लासरूम जे अंदरि नथा पढ़ाइनि, पर हीउ मेलो उन ॻाल्हि जो सबूत आहे त असांजा शागिर्द रियल लाइफ में जेके प्रॉब्लम्स आहिनि उनखे कहिड़े तरीक़े सां हल कनि था, उन जे बारे में बि मुकमल आगाही रखनि था। फ्यूचर लाइ तमामु सुठो साबित थींदो। हीउ मेलो लॻण सां असांजो घणो ई फ़ाइदो आहे। बिज़नेस एडमिनिस्ट्रेशन जी तरफ़ां मेलो लॻो आहे ऐं सभी जी इंजॉयमेंट थी मिले, स्टॉल लॻाए करे अलॻि अलॻि तरीक़नि सां। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में बिज़नेस शोबे पारां जेको आहे बिज़नेस कीअं कजे उनजे मुतलिक़ शागिर्दनि ऐं शागिर्दान लाइ हिकिड़ो मेलो लॻायो। मेले में जेको आहे शागिर्दनि ऐं शागिर्दाननि वॾे तादाद में शिरकत कई। अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में तालीम पिराए फ्यूचर में पंहिंजो नंढो तोड़े वॾो